के माण्हुनि जा नाला आहिनि जेके हींअर माण्हू एतिरो कोन था रखनि उहे नाला, ऐं मां सुञाणींदो हुउसि, मुंहिंजा माइट हुआ या सुञाणप जा माण्हू हुआ या मूं ॿुधो हो इहे नाला। सो उहे हाणे माण्हू त विया घणो करे, छाकाणि मूंखां वॾा हुआ। मां हाणे 60 साले जो आहियां त हू घणेई माण्हू त विया, पर नाला उन्हनि जा मूंखे यादि आहिनि। सो मूं चयो छो न मां वीडियो ठाहियां, उहे नाला त घटि में घटि माण्हुनि खे यादि हुजनि। ऐं असीं आहियूं आमिल ऐं हिंदू सिंधी। सो घणो करे आमिलनि में जेको भई असांजी सुञाणप में मिटनि माइटनि जा आहिनि नाला, ऐं के भाईबंद बि आहिनि, के ॿिया बि आहिनि। सिंध सौ सूदो वॾो प्रदेश हो आहे। ऐं जॾहिं मां वीडियो में भारत चवंदो आहियां त घणो करे मुंहिंजो मतिलबु आहे जीअं भारत हो। पहिरियों नालो मूं सोचियो पार्वती। हाणे इहो आहे संस्कृत जो नालो आहे पार्वती। सभिनी खे ख़बर आहे पार्वती केरु हुई। हिमावन या हिमावत या पर्वत जेको हो, पर्वत जो अलाए राजा वांगुरु, त उन जी धीअ हुई। ऐं ही शिव जी जोइ हुई। ऐं शिव जी जीअं चइबो आहे न सुठी जोइ, ऐं कार्तिक ऐं गणेश जी सुठी माउ। त भई जहिड़ी माउ हुअणु खपे ऐं जहिड़ी जोइ हुअणु खपे, अहिड़ी पार्वती हुई। सो ही नालो घणेई माण्हू रखंदा आहिनि, पर संस्कृत में ऐं हिंदी ऐं घणनि ई ॿोलियुनि में पार्वती आहे। सिंधी में इनखे पार्पती चवंदा आहिनि, ऐं वरी नंढो करे पारी चवंदा आहिनि। ऐं हिंदी में जे हूंदो पार्वती त उन खे नंढो करे माण्हू चवंदा पारो। सो सिंधी में ही रुगो सिंधियुनि में आहे त पार्पती ऐं पारी। मां ॿिनि माइयुनि खे सुञाणा जंहिंजो नालो पार्पती हो। ॿियो आहे अहिड़ो पद्मिनी। पद्मिनी जो आहे मैंने त जेका कमल जे गुल ते वेठी आहे, तंहिंजी माना लक्ष्मी देवी। पद्मिनी त उहो ई आहे हिंदी में बि सिंधी में बि, पर इन खे नंढो करे पद्दी चवंदा आहिनि। ऐं ॿियनि ॿोलियुनि में शायदि पद्दू बि चवंदा आहिनि, पर मूंखे लॻे थो सिंधी में त पद्दी घणो ॿुधलु आहे। ऐं लक्ष्मी जो नालो वरी लक्ष्मी बि आहे। मुंहिंजी माइट हुई हिकिड़ी, मुंहिंजे मामा जी ससु, सो उन जो नालो लक्ष्मी हो। ऐं शायदि हाणे ऑफिशियल नालो लक्ष्मी हूंदो, पर सिंधी में लक्ष्मी खे लक्ष्मी चवंदा आहिनि। ॿियो हिकिड़ो नालो आहे देवियुनि देवताउनि में विष्णी। ऐं ही त विष्णु भॻवान मां हूंदो। लक्ष्मी जो ॿियो ई नालो हूंदो विष्णी। ऐं मुंहिंजी माइट हुई मुंहिंजे माउ जी चाची, विष्णी चाची, मुंबई में। मोहिनी। हाणे मोहिनी नालो आहे संस्कृत में मोहिनी। ऐं ही विष्णु भॻवान जो हिकिड़ो ई अवतार आहे जेका माई आहे। विष्णु भॻवान जा 10 अवतार आहिनि, पर सभु मर्दाना अवतार आहिनि। ही ज़ाल अवतार रुगो हिकिड़ी आहे, उहा आहे मोहिनी। पर मोहिनी जा घणेई मोहिनी जूं आखाणियूं आहिनि। पहिरियों हो त जॾहिं समुंड मंथन थियो ऐं देव ऐं असुर ॿिन्ही खे समुंड जो मंथन थियो, त उतां मथां अमृत जो कलश निकितो ऐं ॿिन्ही खे उहो खपंदो हो ऐं असुरनि खे मिलियो। पोइ विष्णु मोहिनी जे रूप में आयो, असुरनि खे मोह थी वियो अहिड़ी सुहिणी मोहिनी में। पोइ कीअं न कीअं इन इहो कलश आंदो ऐं देवनि में विरहायईं। सो इहो आहे। सो पर सिंधी में चवंदा आहिनि मोहिनी। लिखिबो भली मोहिनी हूंदो ऑफिशियल पेपर्स में, पर मोहिनी मूंखे यादि आहे। असांजी माइटियाणी बि हुई मुंबई में। इन खां पोइ किशनी, जीअं विष्णु मां विष्णी आहे त किशन भॻवान मां किशनी आहे। त मूंखे लॻे थो या त ही राधा जो रूप हूंदो, राधा लाइ ॿियो नालो हूंदो, या रुक्मिणी लाइ ॿियो नालो हूंदो। ऐं उन खां पोइ रुक्मिणी नालो आहे सिंधी में ऐं हिंदी में ऐं संस्कृत में उहो ई आहे, साॻियो आहे। पर सिंधी में इन खे रुकी चवंदा आहिनि नंढो करे। सो ही हुई मुंहिंजे माउ जी पुफी जे साहुरे जी भाॼाई, मुंहिंजी माइट हुई। त उनखे कॾहिं मूं कंहिंखे कोन ॿुधो आहे रुक्मिणी चवंदे, सभई रुकी आंटी। वरी ॿियो इन खां पोइ सावित्री हुई। सावित्री लिखिबो सावित्री आहे, पर सिंधी में सावित्री चवंदा आहिनि, सावित्री। ऐं ही हुई जेका न भई जेका जोइ थींदी आहे जहिड़ी हुअणु खपे, सम्झू ऐं पति जी असुल पतिव्रता। सो इन
मशहूरु आखाणी आहे त इन यमराज खे ईअं चालाकी करे पंहिंजे मुड़ुस जी हयाती मोटाई खणी थिए वियो ऐं वॾी आखाणी आहे। ऐं मुंहिंजी हिकिड़ी माइट हुई साउत्री, मुंहिंजे माउ जी चाची हुई हा कोशी। कोशी बि हिकिड़ो सिंधियुनि जो नालो आहे। हाणे मूंखे ख़बर कोन्हे पकी त हीउ किथां आयो, पर थी सघे थो कौशल्या मां, छाकाणि घणेई असांजा नाला तव्हीं ॾिसंदा महाभारत या इन मां आहिनि, रामायण मां या पौराणिक कथाउनि मां। सो हूंदो शायदि कौशल्या मां कोशी। उहा बि मुंहिंजी हिकिड़ी मुंहिंजे पीउ जी शायदि सौट हुई या केरु, घणेई हाणे त 30 साल थिया मां गॾियो हुउसि। इन खां पोइ द्रौपदी। हाणे द्रौपदी जेको संस्कृत में द्रौपदी आहे, पांडवनि जी जोइ हुई, सभिनी खे ख़बर आहे, पर सिंधी में इनखे द्रुपदी लिखंदा आहिनि। ऐं जेका माई हूंदी द्रुपदी उनखे कॾहिं मूं त कोन ॿुधो आहे द्रुपदी चवंदे, या त दुरी चवंदा, घणो करे दुरु। सो ई वारो वीडियो आहे त इन में मूं दुरी बि ॿुधो आहे, मूंखे पाण पुफी हुई दुरु दीदी। पोइ आहे नानकी, जीअं गुरु नानक, हाणे हिंदी ऐं पंजाबी में नानक चवंदा आहिनि, पर सिंधी में मूं माण्हुनि जो नालो बि ॿुधो आहे। मां सुञाणा थो हिकिड़े माण्हू खे दिल्ली में नानक। ऐं नानकी मुंहिंजी हिकिड़ी अञा ॿी चाची हुई। मुंहिंजी माउ खे 6 चाचा हुआ, सो 6 चाचियूं हुअसि, तो घणेई इहे नाला उन्हनि मां आहिनि। पोइ उन खां पोइ गोपी शायदि हूंदो ॿियनि में बि नालो, पर मूं त रुॻो सिंधियुनि में ॿुधो आहे। ऐं गोपी त सभु सम्झंदा, जेके गोप ऐं गोपियूं हुयूं कृष्ण भॻवान जूं साहेड़ियूं। ऐं कृष्ण भॻवान बि गायुनि जी रक्षा कंदो हो ऐं उन्हनि खे ॾिसंदो हो। ऐं ईअं ई गोपियूं बि गायुनि सां भई गायुनि जी रक्षा कंदियूं हुयूं ऐं गायुनि जी संभाल कंदियूं हुयूं। सो गोपी, मां सुञाणा हिकिड़ी माई खे गोपी आंटी, भाई बंद आहे। पोइ जसोटी। हाणे जसोटी नालो मूं ॻोल्हियो इंटरनेट में, हुते मूंखे मिलियो कोन, पर थी सघे थो ई जसवंत मां आहे, छाकाणि जसवंत त नालो राजस्थान हिते हुते जिते आहे। ऐं पंजाब में मई खे बि चवंदा आहिनि जसवंत कौर। ऐं इन जो मतिलबु आहे त जेको खटी वियो आहे, द विक्टोरियस वन, सो जसवंत। सो जसोटी मां शायदि हिकिड़ो ॿ दफ़ा मूं ॾिठो आहे हिकिड़ी माई खे, उहे बि भाईबंद हा मुंबई में, पर मूं ॿुधो आहे नालो उन जे बारे में, माण्हू कॾहिं चवंदा जसोटी बाई या जसोटी। सो ऐं चङी उमिरि जी हूंदी तॾहिं बि, सो हाणे त शायदि न हूंदी। ॿियो नालो आहे भूरी। हाणे मूं सम्झो भूरी, मूंखे ख़बर आहे हिंदी में गांइ जो हिकिड़ो रंग थींदो आहे, के काका गांइ भूरी थींदी आहे, असांजे नंढे स्कूल में भूरी चितकबरी हीअं हूअं। पर पोइ मूं ॻोल्हियो त भूरी नालो आहे, इंडियन नेम्स में भूरी नालो आहे। ऐं इन जो मतिलबु आहे त अबंडेंट, तंहिंजी माना जीअं लक्ष्मी देवी थींदी आहे न, उन वटि सभु कुझु आहे। सो भूरी आहे जंहिंखे कंहिं ॻाल्हि जी घटिताई कान्हे, जंहिं वटि सभु कुझु आहे। ऐं जीअं आबाद चइबो आहे, त ईअं जीअं भई आबाद आहे ऐं ख़ुशि आहे, सभु कुझु अथसि। सुंदरी त हाणे घणनि ई सिंधियुनि माण्हुनि जो आहे, पर हाणे त मूं ॿुधो कोन्हे, पर पहिरीं त हूंदो हो। ऐं मूंखे सुंदरी मासी हुई हिकिड़ी, ऐं सुंदरी मुंहिंजी पुफी बि हुई, सुंदरी दीदी। ऐं सुंदरी मासी असुल में मुंहिंजे माउ जी पुफी हुई, पर सुंदरी मासी खे 7 भाउर हुआ ऐं का बि भेण कोन हुई। उन मुंहिंजी माउ खे चयो त तूं मुंहिंजी भेण आई। सो असीं उन खे सुंदरी मासी चवंदा हुआसीं, जेतोणीकि आहे मुंहिंजे माउ जी पुफी। हिंदी में जे हूंदो त सुंदरी चइबो, तंहिंजी माना सुहिणी माई। ऐं सिंधी में सुंदरी। सजनी, हाणे सजनी त सजणु सजनी सभिनी खे ख़बर आहे, पर मूं हिंदी में कंहिंजो नालो ॿुधो कोन्हे इहो। मुंहिंजे पीउ जे संगती जी जोइ हुई सजनी आंटी, नंढे हूंदे असीं गॾिजंदा हुआसीं। ऐं मूं ॿियो बि ॿुधो आहे, किथे मूं पढ़ियो आहे सजनी, पर रुॻो सिंधी में ही नालो मूं ॿुधो आहे, माईअ जो नालो, ज़ाल जो नालो सजनी। ऐं हिकिड़ो ॿियो नालो आहे मेंघी। हाणे असुल में मूंखे कोन ख़बर आहे त इन माई जो नालो मेंघी आहे, पर मूं ॿुधो आहे मेंघी नालो हूंदो हो। ऐं इन जो मूं
मतिलबु कोशिशि कई ॻोल्हण जी त कान मिली, पर थी सघे थो जीअं मेघा या मेघावती या ईअं बादल मां हूंदो। मेघ माना बादल, छाकाणि बादल आयो माना मींहुं आयो, ऐं मींहुं आयो माना धरती मां अन्न थींदो ऐं सभु कुझु आबादु थींदो। ऐं सिंध में शायदि अञा बि वधीक, छाकाणि सिंध जे चङे ई टुकड़े में चङो सुको आहे ऐं मेघराज त माण्हू जो नालो आहे। सो थी सघे थो मेंघी उन मां हुजे। फेसबुक ते हिकिड़ो ग्रुप आहे सिंधी अमन जी आशा, उन जो मां मेंबर आहियां। त इहो रिकॉर्ड करण खां पोइ मूं उते पुछियो माण्हुनि खां त कंहिंखे ख़बर आहे छा ॿ टे नालनि जे बारे में। त हिकिड़ी मेंबर गीता नैनाणी, उन चयो त संदसि भेण जो नालो आहे मेघी, उन में एन कोन हो, मेंघी कान हो, मेघी हो, पर थी सघे थो उहो ई अखर हुजे। ऐं इहो कोन ॿुधाई छो कीअं आहे, बादल सां आहे नालो या छा, मूं पुछियो, पर आहे तंहिंजी माना इहो नालो अहिड़ो झूनो कान्हे, झूनो हूंदो पर अञा ताईं हले पियो। पोइ गीता नैनाणी सम्झायो त जेको ॿार मूल नक्षत्र में ॼाओ हुजे उन खे के माण्हू नालो मूली ॾींदा आहिनि। ऐं इहा ॻाल्हि त बराबरि नक्षत्रनि जो, इन्हनि गिरहनि जो चङो असरु पए थो नालनि ते, जेके माण्हू इन में जंहिंखे विश्वास आहे सो हा। ऐं भावना नोताणी वरी चयो त जेके ॿार सुगननि में ॼाया हूंदा आहिनि उन्हनि जो नालो मेघी या मेंघी रखिबो आहे। इहो त सुठो, मूंखे ख़बर कोन हुई। हिकिड़ो ॿियो नालो आहे पोपटी। मुंबई में डॉक्टर पोपटी हीरानंदाणी हुई, किताब लिखंदी हुई ऐं चङी मशहूरु हुई। ऐं इहो पोपट त सभिनी खे ख़बर आहे, पखी हूंदो आहे, साओ पखी, ॻाढ़ी चोंहिंब वारो, हिंदी में तोता, नालो उन मां ई हूंदो। पर मूं रुगो सिंधियुनि में इहो ॾिठो आहे, उहो बि हाणे न, घणेई साल पहिरीं। पर मर्द लाइ मूं ॾिठो आहे, उहो बि घणेई साल पहिरीं, हिकिड़ो असांजे स्कूल जे पासे में रेस्टोरेंट ऐं लॉज हो, पोपट काका लॉज, गुजराती लॉज हो। असीं हुते इडलियूं खाईंदा हुआसीं। सो शायदि हुते को पोपट काका हूंदो, पोपट काको, ऐं शायदि मराठी ॿोली में बि हूंदो पोपट। उन खां पोइ ममली, ई में मां नाला पियो चवां। सो ममली मुंहिंजी नानी हुई, उन जो नालो हो ममली, पर मुंहिंजो नानो उनखे मूमल चवंदो हो। सो मूमल त सभिनी खे ख़बर आहे, पर ऐं नालो आहे, पर ममली अलाए उन मूमल मां निकितो आहे या नालो कॾहिं कॾहिं तव्हांखे ख़बर आहे न, सिंधियुनि में के सिंधियुनि में शादी खां पोइ छोकिरी जो नालो फेराईंदा आहिनि, ॿियो नालो रखंदा आहिनि। सो या त ॿ नाला हुअसि या ममली खे चवण जो तरीक़ो आहे मूमल। मुंहिंजी माउ जो छटी जो नालो हासी हो। हाणे हासी मूं पढ़ियो त हासिका ऐं हासिनी अहिड़ा नाला आहिनि। ऐं इन्हनि जो आहे त भई जेका माई पई खिले ऐं मुश्के ऐं जंहिंखे ॾिसी माण्हू ख़ुशि थियनि। ऐं हिकिड़ी अप्सरा हुई जंहिंजो नालो हो हासिनी। सिंधीज़ अमन जी आशा, हिकिड़ी मेंबर लिखियो अनीता गंबाणी, त पहिरीं हासी हार खे चइबो हो, या शायदि कंहिं हिकिड़े क़िस्म जो हार हूंदो। सो इहो त सुठो आहे, इहा ॻाल्हि असांखे ख़बर पए, छाकाणि हार बि त सुठी शइ आहे न, त माउ पीउ पंहिंजे ॿार खे उहो बि नालो ॾेई सघनि था। पोइ हासो ऐं हासी थी सघे थो हार मां बि हुजे, सुठो नालो आहे, पर तॾहिं बि ही झूनो नालो हो। सो मुंहिंजी मम्मी खे वणंदो कोन हो, ऐं नंढे हूंदे बि खां ई उनखे इहो नालो केरु चवंदो कोन हो। सो मम्मी खे छा चवंदा हुआ, उहो मुंहिंजो पछाड़ी जो नालो आहे सुशी। ऐं सुशी बि रुगो सिंधियुनि में बि ॿुधो आहे, शायदि हूंदो सुशीला मां। ऐं सुशीला मूं इंटरनेट में ॻोल्हियो त सुशीला आहे गुड कॉन्डक्ट, जेका माई सुठो थी हले, सभु कुझु सुठो सही सूधो थी करे। सो मुंहिंजी माउ त ईअं हुई। इहे हा 21 झूना सिंधी नाला। उमेद आहे तव्हांखे थोरो विंदुर थियो हूंदो ऐं काका नई ॻाल्हि तव्हां ॿुधी हूंदी जेका ॿुधण लाइक़ु आहे। नमस्कार।